बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। आमीन या रब्बल आलमीन। तजवीद जीअं साईं नईम साहिब चयो, तजवीद जो सिलसिलो हले थो पियो। हींअर असांजो इनशा ताला ही 10 नंबर वीडियो आहे ऐं जेको 9 नंबर अॻु में थी आयो त में असां वक़्फ़ जूं निशानियूं ॾिठियूं ऐं तिलावत जा क़ाइदा ॾिठासीं त हरकतूं जॾहिं अचनि थियूं पियूं जेके तनवीन आहे, फतह आहे, कसर आहे, दम आहे, उन्हनि ते बीहण जा कहिड़ा क़ाइदा हुया। हाणे अॼु थोरो ॾिसूं था पिया त वक़्फ़ जूं ॿियूं निशानियूं कहिड़ियूं आहिनि ऐं पोइ उहे जॾहिं निशानियूं अचनि तिलावत जे दौरान त उन्हनि जा क़ाइदा कहिड़ा आहिनि। ठीकु। हाणे पहिरीं असांजो टॉपिक कहिड़ो आहे? क़ुर पाक में तिलावत दौरान वक़्फ़ करण जा क़ाइदा। छो जो माण्हू जी साही पढ़िजे थो माण्हू त किथे साही मुझे थी, किथे नथी मुझे। भला जेकॾहिं मुंहिंजी साही नथी मुझे त मां 4-5 आयतूं पढ़ंदो वञा? ज़रूरी त न आहे। थी सघे थो हुन में का विच में का रुकावट जी निशानी हुजे रुकजी बीहण जी, त हुन ते अमल करिणो पवंदो। ऐं जेकॾहिं किथे मूंखे लाज़मी गॾु पढ़णा आहिनि लफ़्ज़, त जेकॾहिं मुंहिंजी साही टुटे थी त पोइ मूंखे छा करणु खपे? इहे ॻाल्हियूं आहिनि सिखण जूं इनशा ताला। ठीकु आहे। हाणे तिलावत जी जिते वक़्फ़ ते असां बीहंदासीं उन में क़ानून कहिड़ो आहे, उन खां पहिरीं ॾिसूं त निशानियूं कहिड़ियूं आहिनि। ठीकु आहे। हीअ आहिनि वक़्फ़ करण जूं निशानियूं। क़ुर पाक में आयल आहिनि। हिकु ॿ अञा ॿियूं मुंहिंजे ख़्याल में अञा आहिनि। वक़्फ़ ज़ाफ़रान आहे, वक़्फ़ मंज़िल आहिनि ॿ, उहे पोइ इनशा मां में खणी ईंदुसि। पर हींअर ख़ासि तौर ते तव्हां ॾिसो, हीउ हिकिड़ो ब्लॉक आहे। ठीकु आहे। हिन में वक़्फ़ करणु लाज़मी आहे। हिन में वक़्फ़ करणु लाज़मी न आहे पर बहितर आहे। हीअ पंहिंजी मर्ज़ी आहे। हीअ जेके निशानियूं हूंदियूं इन में वरी इहो आहे त हिते वक़्फ़ न करणु बहितर आहे ऐं हीअ निशानी आहे त वक़्फ़ बिल्कुलु न आहे करणो। ठीकु आहे। हीअ असां अॻु में करे आया आहियूं। हिकिड़ो ब्लॉक, ॿ ब्लॉक, टियों, चौथो, पंजो ब्लॉक। ठीकु आहे। हाणे 5 ई ब्लॉक जेके इहा आहिनि उन्हनि खे जेकॾहिं असां इन नमूने खणूं त हीउ जेको आहे इन हिकिड़ो ब्लॉक थींदो बीहो लाज़मी, ॿियो आहे न बीहो लाज़मी, न बीहो बसि, टियों आहे बीहो त बहितर, चौथों आहे न बीहो त बहितर, पंजो आहे बीहो न बीहो। हाणे इहो आहे असांजो डिवीज़न आहे। ठीकु आहे। अॼु असां कोशिशि कंदासीं त हिन पहिरें ब्लॉक खे खणूं, हिन खे। ठीकु आहे। हाणे हीउ जेको निशानियूं आहिनि 5 ब्लॉक, उनखे थोरो ब्रीफली सम्झूं था पिया। माना ओवरऑल व्यू आहे इहो। माना हिनखे चइबो आहे न, उन में डिटेल में अञा पोइ वेंदासीं। हिकु ब्लॉक कहिड़ो आहे? हीअ 2 जेके निशानियूं आहिनि हिनखे चइबो आहे वक़्फ़ लाज़िम ऐं मीम आहे। हिनखे चइबो आहे मुआनका। वक़्फ़ लाज़िम माना बीहण लाज़मी आहे, न बीहबो त माना ग़लति थी सघे थी। उन खां पोइ वरी मुआनका आहे। हिन ॿिन्ही मां कंहिं हिकु निशानी ते बीहबो। इहे सभु वक़्फ़ लाज़मी में अचनि था पिया। उन खां पोइ हेठि हलंदासीं। हाणे कीअं थींदो? हिते ही जेके 3 निशानियूं आहिनि इन्हनि ते बीहण बहितर आहे, न बीहंदो बि ठीकु आहे। उन खां पोइ ईंदासीं बीहो न बीहो मर्ज़ी आहे। ठीकु आहे। माना न बीहण जे लाइ को चवे थो, न को चवे थो त न बीहो, बसि विच ते आहे। उन खां पोइ ही जेके निशानियूं ईंदियूं इन में वरी छा आहे? न बीहण बहितर आहे। हिननि में बीहण बहितर, हिननि में न बीहण बहितर। असां जॾहिं बि ॻाल्हाईंदासीं न, हाणे कोई ईअं न चवे फॉर एग्जाम्पल, लास्ट ॾिसूं पहिरियों बीहो। हीअ जेका आख़िरी आहे इहो 5 ब्लॉक आहे। इहो आहे छा? ला जा ते ईंदी इहो वक़्फ़ ममनू आहे। ममनू माना मना कयल। माना हिते वक़्फ़ो मना कयल आहे। हिते माना बीहबो न, वक़्फ़ो न कबो। जे बीहबो वक़्फ़ो कबो त माना ग़लति थी सघे थी पई। हाणे ओवरऑल व्यू जेको इहो थियो, उन में असांखे इहा ख़बर पई त हिते बीहण लाज़मी, हिते बीहण बहितर। हिन जो को मसइलो कोन्हे। हिते न बीहण बहितर ऐं हेॾे बीहणो ई न आहे। के वरी चवंदा त ला माना हलो। लफ़्ज़ तव्हां यादि कयो, जॾहिं बि असां वक़्फ़ जी निशानियुनि लाइ ॻाल्हायूं त वक़्फ़ जी ॻाल्हि कबी, वक़्फ़ कजे या न कजे, बसि। पर वक़्फ़ जो नालो ज़रूरु ईंदो विच में। ठीकु। त ही माना डिग्री आहे।
ये लाज़िम डिग्री आहे, पोइ लो थो थींदी वञे, हिन में पॉसिबिलिटीज़ आहिनि। हिते हीउ ॾिसो वधीक हीअ जेको बीहण वारी जेका डिग्री आहे उहा घटि बीह थी वञे, हालत इहा थी त हिते नो स्टॉप, ग्रीन थी वियो बिल्कुलु, ठीकु थी वियो। इनखे थोरो ॿिए नमूने सां था ॾिसूं। हीउ ॾिसो, ही ब्लॉक 100% स्टॉप। हाणे 100% छा, असां छा था ॻाल्हायूं, स्टॉपेज, बीहण, वक़फ़ो, 100% स्टॉप। हिन में 70% स्टॉप, हिन में 50% हिते, 30% हिते, 0% स्टॉप। हाणे इहा थी निशानियुनि जी ॻाल्हि। उन खां पोइ माना अॼु असां जीअं चयोसीं त इनशाला असां ही ब्लॉक खणूं था पिया, इनखे सम्झूं था पिया, छो जो ॿिन्ही में इहे ॿई निशानियूं अहिड़ियूं आहिनि, जेकॾहिं इन्हनि ते अमल न कबो उन्हनि में ग़लती जी गुंजाइश थी सघे थी पई माना में। माना क़ुर पाक जी तिलावत कयूं ऐं इन्हनि निशानियुनि ते अमल न कयूं त माना जी ग़लती थी सघे थी पई। ठीकु, इन कोशिशि कंदासीं इंशाअल्लाह साईं असांखे मथे त असां इन्हनि ते अमल कयूं। पहिरियों ब्लॉक कहिड़ो आहे, इहो खणंदासीं ही, ठीकु आहे। अचो त इहो कहिड़ो ब्लॉक आहे, उहे निशानियूं जिन ते वक़फ़ो करणु लाज़मी आहे, न त माना ग़लति थी सघे थी पई। ही ॿ निशानियूं आहिनि। ही पहिरीं निशानी खणूं, जेकॾहिं आयत में इहा निशानी ॿिनि लफ़्ज़नि जे विच में ईंदी आहे, ठीकु, या आयत जे आख़िर में आयत जे निशानी मथां। हाणे माना ही निशानी असां मूंखे घणनि खां ख़बर हूंदी, ॿिनि तरह सां अची सघे थी पई। आयत में ईंदी, आयत लिखियलु आहे क़ुर पाक में, उन में ॿिनि लफ़्ज़नि जे विच में हूंदी, या वरी हूंदी आयत जी आख़िर में। ऐं किथे हूंदी वरी आख़िर में, आयत जी निशानी मथां हूंदी। ॾिसूं था मिसाल, उन्हनि पाण स्टॉप लाज़मी आहे, ॿिन्ही सूरतनि में वक़फ़ो करणु लाज़मी आहे। पहिरीं मिसाल था ॾिसूं, मीम या मीम जी जेका निशानी आहे उहा ॿिनि लफ़्ज़नि जे विच में अचे। सूर बक़रा था खणूं, असांजी आयतूं आहिनि ही, काऊं नंबर आहे हीअ 26 नंबर। हिन में किथे आहे फयक़ूलून माज़ा अरादल्लाह बिहाज़ा मसला युदिल्लु बिही कसीरन व यहदी बिही कसीरा। हाणे हीउ छा थियो आहे, हीउ लफ़्ज़ हिते आयत पूरी कोन थी आहे, पर ही हिन ॿिनि लफ़्ज़नि जे विच में मीम आहे। ऐं तव्हां ॾिसो इहो छा आहे, हिते लाज़मी बीहणो आहे। ऐं हिते वक़फ़ लाज़िम जी हीअ क़ुर पाक में ॾिसो लिखियलु बि पियो आहे, हिते वक़फ़ लाज़िम, मीम लाज़िम जे माना शॉर्ट फॉर्म आहे मीम, हुनजो आख़िरी लाज़िम में न कयो अथसि, पर मीम आख़िर वारो खणी हुनखे उहा निशानी ॾिनी आहे, पर आहे निकितल किथां, लाज़िम मां। हाणे हिनखे छा पढ़िबो, बिहाज़ा मसलन, बिहाज़ा मसलन आहे न हूअं त, पर हिते बीहणो आहे, इन करे मसलन खे युदिल सां हिन सां गॾाए न पढ़िबो, यानी मसलन ते लाज़मी बीहबो, ऐं बीहण करे मसलन खे मसला चइबो। इहो फतह तैन जो कानून आहे। ॿ फतह आहे न इहे तनवीन फतह जो कानून छा आहे, पोइ इहो पढ़िबो मसला, हिकिड़ो इहा ॻाल्हि थी। उन खां पोइ अचूं था पिया, मीम जेकॾहिं ॿिनि लफ़्ज़नि विच में आहे त हिकिड़ो हीउ ॿियो मिसाल आहे असां वटि। कहिड़ो मिसाल आहे, कहिड़ो, आयत नंबर 13 जो साॻी, हीअ जेका सूरह यासीन में वरी, हू सूरह बक़रा मां हो, हीअ सूरह यासीन में आहे। कीअं आहे, वदरिब लहुम मसलन असहाबल क़रयह ते, हिते खे ज़ेर अथव, हिते क़रयह ते, पोइ वरी लफ़्ज़ आयल आहे इज़ जाअहल मुरसलून। हाणे हिते छा आहे, वक़फ़ लाज़िम जी निशानी अची वई, माना लाज़मी बीहणो आहे। हिन करे छा थींदो, क़ाइदो कहिड़ो आहे त हिन जो ता मरबूता आहे, ता मरबूता ते जॾहिं बि बीहबो, असां कानून सिखी आया आहियूं अॻु में, त ता मरबूता खे छा करे पढ़िबो, क़रियत खे पढ़िबो क़रियह, हा पढ़बी आहे, हा, ठीकु। इहो थियो मीम जो क़ाइदो, जॾहिं आयत माना लफ़्ज़नि जे विच में अचे। उन खां पोइ हलूं था पिया, मीम जॾहिं अचे आयत जे मथां, किथे मिसाल आहे, हीअ मिसाल आहे कहिड़ी सूरत आहे, सूरह बक़रा, काई नंबर आयत आहे, 8 नंबर। हीअ मुनाफ़िक़नि जे बारे में जेको आहे, वमिन अन्नास मन यक़ूलु आमन्ना बिल्लाहि व बिल यौमिल आख़िर, उन्हनि माण्हुनि मंझां जेके चवनि था त असां ईमान आंदो अलाह ते, आख़िरी ॾींहं ते।
वमा हुम बिमुमिनीन, उहे मोमिन न आहिनि, मोमिननि मंझां न आहिनि। युखादिऊन अल्लाह वल्लदीन आमनू, ये धोखो था ॾियनि कंहिंखे अल्लाह खे ऐं उन्हनि खे जिन ईमान आंदो आहे। अल्लाह पाक चए थो वमा यख्दऊन इल्ला अनफुसहुम वमा यशकुरून, हालांकि इहे धोखो नथा ॾियनि, फ़क़ति पंहिंजो पाण खे था ॾियनि, ॿिए कंहिंखे धोखो कोन था ॾियनि। वमा यशकुरून, पोइ सम्झनि कोन था। इहो थियो हिते। हाणे हिते जॾहिं आयो आहे त ही मीम आयत जे मथां आयो आहे। इन जो कानून छा आहे? बीहणो लाज़मी आहे। ठीकु थियो? ही वक़्फ़ ज़ाल में लिखियो पियो आहे, ॾिसो। यानी थींदो छा, असां ईअं नथा चई सघूं त वमा हुम बिमुमिनीन न करे पढ़ी पोइ वरी युखादू न हिनखे गॾाए पढ़ूं, न कॾहिं न। हिते असांखे सुकून ॾियणो आहे, रुकणो आहे, बीहणो आहे। छा थींदो पोइ? बिमुमिनीन छा थी वेंदो? बिमुमिनीन। इहो थियो जॾहिं मीम आयत जे मथां अचे, पर बीहणो आहे ॿिन्ही में। हीअ जेका निशानी, हिनखे छा चइबो आहे? हिनखे चइबो आहे मुआनका। इन निशानी खे छा चइबो आहे? मुआनका। या क़ुर पाक में ख़्याल में 3-4 जॻहियुनि ते आयल आहे, अलाह आलम वधीक आई हूंदी, अञा मूं ॾिठो कोन्हे पूरी तरह। त ही जेके आहिनि गॾिजी, ही ॿ, हे टे गॾिजी ईंदा आहिनि। इहे ॿई कंहिं बि आयत में ॿई गॾिजी ईंदा आहिनि। इन जो मतिलबु छा हूंदो आहे त इन्हनि ॿिन्ही निशानियुनि मां कंहिं बि हिकु निशानी ते वक़फ़ो करणु लाज़मी आहे। ॿिन्ही ते न कबो, हिकिड़ी ते कबो फ़क़ति, पर ॿिन्ही मां कहिड़ी ते कयो मर्ज़ी आहे। कीअं? मिसाल था ॾिसूं सूरह बक़रा जो, मुआनका जो, इन्हनि ॿिन्ही मां कंहिं हिकु निशानी ते बीहणो आहे। कहिड़ियूं निशानियूं? आयत कहिड़ी असां खई आहे? अलिफ लाम मीम सूरह बक़रा, सभिनी खे ख़बर आहे त तमामु। हुन खां पोइ आहे छा? ओ ही आहे। 3 नुक़्ता आहिनि। हाणे ही ॿी निशानियूं बि आहिनि, पर हिनखे फ़िलहालु तव्हां छॾे था ॾियूं, इहो पोइ सम्झंदासीं। असांखे फ़क़ति ॾिसणो आहे 3 नुक़्ता मुआनका खे। उहो हिकिड़ी, हे ॿी, ॿ आयूं आहिनि। इन्हनि जे विच में लफ़्ज़ आहे फी हे। हाणे कानून छा थो चवे त हिते बीहो या हिते बीहो। कानून इहो थो चए ॿिन्ही मूं कंहिं हिक में बीहणो आहे। मिसाल खणूं था पिया, फॉर एग्ज़ाम्पल असां बीहूं था हिते, असां सोचियो त हिते था बीहूं, कीअं पढ़ंदासीं? पोइ इहे अलिफ लाम पढ़बो, हुन खां पोइ छा पढ़बो? ज़ालिकल किताब ला रैब। जिते बीहबो त छा थींदो? सुकून कबो, पोइ ला रैब थी वेंदो आहे। ब न पढ़बो, ला रैब। पोइ अॻिते जॾहिं पढ़ंदासीं पोइ हीअं थींदो फी हुदल लिल मुत्तक़ीन। ओहे फी हिन सां गॾिजी वेंदो, हिते वक़फ़ो न थींदो ॿियो, बसि फी हुदल लिल मुत्तक़ीन। इहो जेकॾहिं असां चाहियूं था त हिते न बीहूं, असां वक़फ़ो कयूं था हिन ते, पोइ छा थींदो? ज़ालिकल किताब ला रैब फीह। हाणे छा थींदो? ब पूरी पढ़बी आहे, ला रैब फीह। हिते अची असांजो सुकून थींदो, ला रैब फीह। पोइ वरी जेको शुरू थींदो हुदल लिल मुत्तक़ीन। इहो आहे इन मुआनका जो तरीक़ो। त असां या हिते बीठासीं या हिते बीठासीं, पूरी पढ़ीसीं। ठीकु थियो? हाणे तूं हलूं था पिया, ही ॿ पूरी थी वियूं। हुन खां पोइ असां वटि छा आहे? हाणे हक़ीक़त इहा आहे त असांखे वञिणो पवंदो हिन ते, पर हिन खे सम्झण जे ला वारे खे थोरो हिन टुकड़े में हिन आयत खे खणी था अचूं। इहो अॼु सम्झूं था पिया। ॿी ॻाल्हि इहा, कीअं था कयूं इहो? ईअं ॾिसो, उहे निशानियूं जिन ते वक़फ़ो करणु बहितरु आहे न, उन्हनि में जेका आयत जी निशानी आहे, थोरो इनखे सम्झूं था पिया ला खे सम्झण खां पहिरीं। इनखे ही जेका आयत जूं निशानियूं आहिनि न, ही मुख़्तलिफ़ ईंदियूं आहिनि। कॾहिं हीअं कीअं, के क़ुर में जीअं हुजनि, के सिंप्लीफाई हूंदियूं आहिनि हीअं। इनखे चइबो आहे वक़फ़े ताम। ठीकु? इहा आयत जी निशानी ॿुधाईंदी आहे त इहो जुमिलो मुकमिल थियो, उते बीहणु खपे, पर बीहणु लाज़मी न आहे। जे न बीहजे त बि ठीकु आहे, पर मूं किथे पढ़ियो, हाणे रेफरेंस कोन्हे को, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़ुर पाक खे हर आयत ते तिलावत जॾहिं फरमाईंदा हुया त हर आयत ते बीहंदा, माना आराम सां हुनखे सुठो पढ़ंदा। अलाह साईं करे असांखे उहा अलाह पाक पेशेंस ॾे त असां क़ुर पाक जी आयतुनि खे
ठाहे ठाहे आसानी सां सुहिणे नमूने मुहबत सां पढ़ूं ऐं उन्हनि खे सम्झूं। जेकॾहिं सम्झूं था ऐं निमाज़ में ॾिसो, असांजो निमाज़ में घणनि सां ई थींदो हूंदो, अलाह साईं करे जिन खे इहा कैफ़ियत न आहे, ख़ुदा करे उनखे कैफ़ियत इहा अचे त उनजो असरु थो थिए आयत जो बाक़ाइदा। जॾहिं सम्झ में अचे थी न आया, उनखे तरीक़े सां पढ़िजे थो पियो त उन में पंहिंजो लुत्फ़ु आहे हिकिड़ो, उन में सम्झ में ॻाल्हि अचे थी त असरु थिए थो पियो उनजो। बहरहाल ही निशानियूं आहिनि वक़फ़े ताम जूं। मिसाल ॾिसूं था पिया कीअं, ॾिसो ही मिसाल खणी आहियूं किथां, सूर बक़रा जो वरी बि आयतूं कहिड़ियूं आहिनि, 10, 11, 12, ठीकु, 10, 11, 12 आहे। हिते बि आयत आहे, ही आयत आहे, ही आयत आहे, 3। हाणे छा थींदो, सिंपल ॻाल्हि आहे, हिते असांखे बीहणो आहे त छा कंदासीं, युकज़िबून जेको छा थींदो, न युकज़िबून न, सॉरी, यकज़िबून न, यकज़िबून छा थींदो, यकज़िबून। वरी मुस्लिहून छा थींदो, मुस्लिहून। यशऊरून छा थींदो, यशऊरून। मज़े जी ॻाल्हि कहिड़ी आहे, ही येलो हेडर में छो लिखियलु आहे, हिते जज़्म अॻे ई आहे, सुकून अॻे ई आहे। जॾहिं हिते असां बीहूं था न त हिते बि सुकून ॾिनो, हिन नून ते, हिन नून ते सुकून ॾिनो न, ॿ सुकून जॾहिं गॾु ईंदा त हुनखे छा चइबो आहे, उहे थींदी आहे मद आरिद, माना टेम्पररी मद थी वेंदी आहे। जॾहिं बि ॿ सुकून थिया टेम्पररी मद थी वेंदी। पोइ हुन मद आरिद जो कमु छा आहे, हुनखे तव्हां 2 हरकतूं छिके सघो था पिया, 4 बि 6 बि। इहो असां पढ़ी आया आहियूं, अॼु रिपीट करण बि लाज़मी आहे, छो जो विसरी थी वञनि ॻाल्हियूं। मां चई सघां थो यशऊरून, वरी चई सघां थो यशऊरून, अञा चई सघिजे थो पियो वलाकिन ला यशऊरून। बहितर हुजे अलाह साईं करे इंशाल्लाह, जीअं बि हुजे। बहरहाल हीअ ॿी ॻाल्हि आहे त तव्हां काफ़ी जाइ ते ॾिसंदा हूंदव, इहा काफ़ी जाइ ते आहे, मुंहिंजे ख़्याल में 1000 जे क़रीब आहे, वल्लाहु आलम, अञा चेक कंदासीं, वरी पोइ मां शेयर कंदुसि इंशाल्लाह। हीअ बि कंहिं हिकिड़े क़िस्म जी आयत जी निशानी आहे, पर इन जो कानून छा आहे, जीअं हिते बि ॾिसो, हीअ ला जे मथां आयत जी निशानी लिखी पई आहे न। हाणे ही काई नंबर आयत आहे, सूरह फातिहा जी, इहे 7 नंबर आहे, पर हिते 6 बि लिखियो पियो आहे। असल में छा आहे त ही जेका आयत जी निशानी आहे न, इहा किरायत जे लिहाज़ खां वक़फ़े जी निशानी आहे, किरायत जे लिहाज़ खां। माना के किरायत करे इन ते वक़फ़ो कंदा आहिनि, के चवंदा आहिनि न इहा किरायत में हीअ सॼी हिकिड़ी आयत आहे। बहरहाल उहो हाणे जेके मुख़्तलिफ़ किरायतूं आहिनि उन्हनि, पर असांखे कम से कम इहा ख़बर पइजे त निशानी आहे छा जी लाइ। इहा किरायत जे लिहाज़ खां आहे, माना आयत जी निशानी लिखबी आहे बीहण जी। ठीकु थियो। हाणे किरायतूं केतिरियूं आहिनि क़ुर पाक जे लाइ, कम से कम 10 आहिनि, पर के चवनि था पिया त 10 जे बजाए अथेंटिक पोइ वरी उनखे असां घटाए करे उन्हनि जेके हिकु जहिड़ियूं मिलंदड़ जुलंदड़ हुयूं उन्हनि खे पोइ 7 ताईं आंदो आहे, माना 7, उनखे असां चवंदा आहियूं अरबी में अहरूफ। 7 अहरूफ आहिनि, पाण 7 आहिनि या 10, इहो मां अञा कंफर्म न करे सघियां, इहा बि इनशा ताला शइ ईंदड़ में कंफर्म कबी। माना क़ुर करीम जे तिलावत जूं मुख़्तलिफ़ क़िरातूं, ऐं उन्हनि में को फ़र्क़ु कोन्हे, को एक्सेंट जो फ़र्क़ु थींदो आहे, छड़ो लफ़्ज़नि जो फ़र्क़ु कोन्हे, माना जो फ़र्क़ु कोन्हे को। ठीकु थियो। इहो यानी ही नाला उन्हनि जा, हिन जी डिस्क्रिप्शन बि आहे, पर सॼी अंग्रेज़ी में असां सिंधी में कंदुसि इंशाअल्लाह ताला, मां जॾहिं हिन ते आयासीं त। इन में टाइम थो वञे, हाणे हिकिड़ो इहो आहे त उन में असां वटि हिकिड़ो पढ़ियो त हदीस मुबारक में हिकिड़ो दफ़ो ईअं बि आयल आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ज़माने में इहो वाक़ियो थियो, जो हिकिड़ो असाबी सगोरो निमाज़ पढ़ाए रहियो हो, त ॿियो असाबी सगोरो जेको पुठियां बीठो, जॾहिं निमाज़ ख़तमु थी, चयईंसि त तूं क़ुर ग़लति पढ़ियो आहे, मां सबुरु कयो आहे, मां निमाज़ न त मां चवां पियो त मां निमाज़ ख़तमु करे तोखे जेको उन ते ई रोकिया, पर हलूं था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि, तूं निमाज़ खे, तूं क़ुर खे ग़लति पढ़ियो आहे। ख़िदमत में हाज़िर थिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुन खां बि किरायत करे, ॿिए खां बि किरायत करे, पाण फरमायूं त ॿई सही आहिनि। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, असांजा मामला इन्हनि
क़ुर पाक ग़लति न पढ़णु खपे, पर असां वटि क़िरातूं जेके सतई आहिनि उहे मोतबर आहिनि, इन करे कंहिंखे ग़लति न चवणु खपे। हाणे अचूं था पिया, ही असां पोइ कंदासीं, अचूं था फ़िरक़ हाणे हिन ते इनशा अल्लाह ताला कंहिं ते ला ते। ला माना छा आहे? ला माना ममनू, माना न, सिंधी में चइबो। ला उहा निशानी आहे जंहिं ते वक़फ़ो बिल्कुलु न आहे करणो। ला जी निशानी वरी उन जा बि ॿ ॻाल्हियूं आहिनि, या ॿिनि लफ़्ज़नि जे विच में ईंदी आहे, या आयत जे मथां ईंदी आहे। जीअं मीम जी ॻाल्हि थी, ला बि ईअं ई आहे। हाणे ला जो कानून छा आहे? जॾहिं ॿिनि लफ़्ज़नि जे विच में अचे। हीअ बि असां खणी आहियूं कहिड़ो, हीअ जेको आहे न, हीअ बि सूरह बक़रा आहे। कुल मां रुज़िक़ू मिन्हा मिन थमरतिन रिज़्क़न क़ालू। हाणे छा थींदो? हीअ जेको टुकड़ो आहे, हिते ॿिन्ही लफ़्ज़नि खे पाण में मिलाइबो, वक़फ़ो न आहे करणो। ईअं असां नथा करे सघूं त मां जेकॾहिं पढ़ंदो आहियां, मुंहिंजी साई टुटी वई त मां चवां समरत रिज़्क़ा, पोइ वरी किथे पढ़ां क़ालू, न। हा, जेकॾहिं ईअं टुटे बि थो पियो त पोइ तव्हां वरी ॿीहर वापसि थी पोइ वरी तव्हां पढ़णु खपे, मिन्हा मिन मिन्हा मिन समरत रिज़्क़न क़ालू हाज़ल लज़ी। यानी ही गॾाए पढ़णु आहे। साई टुटी वञे त वापसि अची हिन ॿिन्ही खे गॾु पढ़णो आहे, इहो लाज़िम आहे। ठीकु थियो? ॿियो छा आहे? इते ई इन में ई आहे, हिकिड़ी आयत में ई वरी आहे हीउ जेको आहे न, जेके जेके अलाह पाक ते यकीन रखनि था पिया, जेको आहे न, पहिरीं मुनाफ़िक़नि जी ॻाल्हि, ईमान वारनि जी ॻाल्हि, त जेके ईमान रखनि था उन्हनि लाइ छा आहे? उन्हनि लाइ हिकिड़ो रिज़्क़ आहे, उते ॾिनो वेंदो उन्हनि खे। पोइ चवंदा त हीउ त असांजो मिन क़ब्ल असांखे त इहो अॻु में रिज़्क़ मिलियल हो, उनखे अञा वरी ॿियो ॾिबो, पोइ तूं बि मुतशाबिह ओड़े अञा ॿियो ॾिबो। हाणे इहो रिज़्क़ असांखे सम्झाइण जे लाइ बाक़ी थी सघे थो उते कहिड़ो हूंदो, वल्लाह आलम। त हिन में छा आहे? असां फ़क़ति ॾिसूं था पिया कहिड़ी ॻाल्हि, हीअ ला मिन क़ब्ल व उतू बिही। हाणे मक़सदु चवण जो इहो आहे त जॾहिं उते ॿिन्ही लफ़्ज़नि खे गॾाए पढ़िबो, वक़फ़ो न आहे करणो। मिन क़ब्ल ईअं न आहे चवणो, हिन ते सुकून न आहे करणो। जेकॾहिं थी वञे त पोइ छा? पोइ वरी वापसि पढ़िबो, हाज़ल लज़ी रुज़िक़ना मिन क़ब्ल व उतू बिही, गॾाए वञिबो, मिन क़ब्ल व उतू बिही या उतू बिह, जीअं बि चइजे। पर जेकॾहिं हिते वक़फ़ो था कयूं त ॿी ॻाल्हि आहे, उहो असां सिर्फ़ु हिन जी ॻाल्हि था कयूं। माना क़ब्ल व उतू इहे गॾु हुजणु खपनि, इन्हनि में वक़फ़ो न थिए, बसि। ठीकु थियो? उन खां पोइ ॾिसो, ला जेको आयत जे मथां ईंदी त हिते ॿ निशानियूं आहिनि, यानी हिकु आयत जी, ॿी ला जी। उहे ॾिसो था, हीअ आयत जी, हीअ ला जी। इन जो कानून छा आहे त इन ॿिन्ही मां हिकु निशानी ते अमल कबो। ठीकु आहे? जेकॾहिं असां ला ते आयत जी त असां सम्झी वियासीं, अॻे सिखी आहियूं, त इन करे असां आयत पहिरियों कवर करे आयासीं त आयत ते जेकॾहिं बीहबो त हुनजो कानून असांखे ख़बर आहे, सुकून थींदो। पर जेकॾहिं ला जे मुताबिक़ ॿिनि लफ़्ज़नि खे मिलाइबो त पोइ छा थींदो? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, हीअ हिकिड़ी जेको हलम शरीफ़ मूंखे खयल आहे न, ऐं ॿियो हुन में अर्रहमान रहीम इन विच में ला आहे, त थींदो छा? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन नर्रहमानिर रहीम। यानी ओ ही जेको नून आहे इनखे रा सां मिलाए वञिबो, नर्रहमान, इहा न नर्रहमान। ही छा आहे? ओ ही साओ जेको आहे इनखे चइबो आहे हमज़तुल वस्ल। वसल माना मिलाइण वारो। ही जिते बि ईंदो आहे क़ुर पाक में, वसल माना हिन जी इहा ख़ूबी इहा आहे त जेकॾहिं असां हिनखे मिलाए वेंदासीं त हिन हिन लफ़्ज़ खे त ही ड्रॉप थी वेंदो। हुन खां पोइ अॻियो जेको लफ़्ज़ आहे नर्रहमान, हाणे रा असां ॾिसी आहियूं त हर्फ़ शम्सी आहे न, इन करे नर्रहमान पढ़ूं था पिया, अल ख़तम थी वेंदो। पर जेकॾहिं असां हमज़तुल वसल जो कानून इहो आहे, पर जेकॾहिं असां हिते फॉर एग्ज़ाम्पल अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन हिते असां बीह रहियासीं त हाणे छा कयूं? हिन ते त सुकून आहे, सुकून सां को लफ़्ज़ शुरू कोन थींदो आहे। लफ़्ज़ शुरू करण लाइ लाज़मी आहे त उन में हरकत हुजे काई बि, चाहे फ़तह हुजे, कसरा हुजे, दम हुजे, हरकत लाज़मी आहे। त पोइ छा थींदो आहे? हिन हमज़त वसल खे जो इहो कानून आहे त असां हिनखे फ़तह, कसर या हम जेको आहे दम ॾेई पढ़ी सघूं था पिया, पर उहो हम
कसरा ईंदी या दम ईंदी, उनजो हिकिड़ो पंहिंजो कानून आहे। उहो ईअं ईअं पंहिंजी मर्ज़ी न आहे। त हिते छा थींदो, और रहमान, ऐं थींदी कहिड़ी आहे, हुन कानून कहिड़ो आहे त तव्हां हितां काउंट कयो, 1 2 या हिन 1 2 3, हिन में छा त 2 राह आहिनि न, हिन में राह हिकिड़ी न आहे, लाम हिकिड़ो अखर, राह 2 अखर आहिनि। पहिरें ते जज़म आहे, ॿिए ते फतह आहे। त जेको टियों अखर आहे न, उन ते जेका हरकत ईंदी उहो आहे हिन अलिफ ते, हमज़तुल वसल ते ईंदी। ठीकु, पोइ हिनखे छा कबो, फतह ईंदी त पोइ अर रहमान रहीम, इहो आहे हमज़तुल वसल जो। असां ॻाल्हायूं था कानून त वक़फ़ो कीअं कजे, जेकॾहिं आयत जे मथां ला अचे त जेकॾहिं ला ते कानून ते अमल कंदासीं त उनखे पढ़ंदासीं नर रहमान। ठीकु थियो। उन खां पोइ अर रहमान रहीम जो ॿी आयत ॾिसंदासीं। उन खां पोइ हीअ टीं आयत आहे मालिक यौमिद्दीन। हाणे हिनखे कीअं पढ़ूं, जेकॾहिं ला आहे विच में त हिनखे छा पढ़ंदासीं, में खे म सां मिलाए पढ़ंदासीं। कीअं थींदो, में मालिक अर रहमान रहीम मालिक यौमिद्दीन, में खे ज़ाहिर करे पढ़बो, में मालिक यौमिद्दीन। ईअं ला जो कानून आहे त ॿिनि लफ़्ज़नि खे गॾाए पढ़ियो। ठीकु थियो। अलाह पाक असांखे खां दुआ आहे त अलाह पाक असांखे सही तरीक़े सां क़ुर पढ़णु ऐं सिखण में असांजी मदद फरमाए, ऐं तिलावत सुठे बहितर करण सां जी बि असांखे मदद फरमाए, ऐं हुनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं जेकॾहिं सिखण ऐं सिखाइण में का ग़लती थी आहे, अलाह साईं पंहिंजे रहम सां माफ़ फरमाए। ठीकु साईं। ओवर टू यू साईं। नईम ख़तीब